राणीपुर लगे गोठ कानाई ढंढ पीर सखीरो में भत्तो न ॾियण तां शाहाणी बिरादरी जे हथियारबंदनि जो हमलो। फायरिंग गोलियूं लॻण सबब 40 साला नौजवान लियाकत पीरज़ादा कतल, संदसि भाउ ज़ख्मी। फोती जो लाश ऐं ज़ख्मी खे अस्पताल मुंतकिल कयो वियो। 6 जवाबदारनि मथां राणीपुर थाणे ते केस दाख़िल। वारसनि जो जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। तफ़सीलन मूजिब राणीपुर भरिसां ॻोठ कानाई ढंढ शाह शकीरो ते शाहाणी बिरादरी जे हथियारबंदनि जो हमलो करे फायरिंग गोलियूं लॻण सबब 40 साला नौजवान लियाकत अली पीरज़ादो थॾे ते क़त्ल थी वियो, जॾहिं त संदसि भाउ मंठार अली पीरज़ादो सख़्त ज़ख्मी थी पियो। इतलाउ मिलण ते राणीपुर पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फोती नौजवान जो लाश ऐं ज़ख्मी खे राणीपुर अस्पताल पहुचायो। फोती नौजवान जो लाश पोस्टमार्टम खां पोइ वारसनि हवाले कयो वियो। फोती नौजवान जे वारसनि बख्श अली पीरज़ादो, इब्राहिम पीरज़ादो, अकरम पीरज़ादो ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त जवाबदार महबूब शाहाणी, शेर खान शाहाणी, इमाम बख्श उर्फ ॾाॾो शाहाणी, खलील शाहाणी ऐं ॿियनि जवाबदारनि मंथली न ॾियण तां घरनि मथां हमलो करे फायरिंग कई। गोलियूं लॻण सबब असांजो नौजवान लियाकत पीरज़ादो थॾे ते मारिजी वियो ऐं संदसि भाउ मंठार पीरज़ादो सख़्त ज़ख्मी थी पियो आहे।